عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وما أرسلناك إلا رحمة للعالمين قال النبي صلى الله عليه وسلم أنا خاتم النبيين لا نبي بعدي صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبي ساتي محبت صادر الشريف اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد महीना अहिड़ा आहिनि जिन महीननि जे अचण जे करे उन्हनि साथियुनि खे देवबंदी ऐं वहाबी घणो यादि ईंदा आहिनि। हिकु मुहर्रमुल हराम जो महीनो ऐं ॿियो रब्बिल अव्वल जो महीनो। मुहर्रमुल हराम जे महीने में चवंदा आहिनि त हे सोने हुसैन जा गुस्ताख मुनकिर ऐं बेअदब आहिनि ऐं रब्बिल अव्वल जे महीने में चवंदा आहिनि त हे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुस्ताख मुनकिर ऐं बेअदब आहिनि। करोड़ियो तव्हां खां पुछण आयो हा त तव्हां आमिना जे लाल जा गुस्ताख हो या गुलाम हो? जेका गुलाम आहिनि पंहिंजा ॿई हथ फिज़ा में न बुलंद कयो। नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा। असां बारहा पंहिंजनि प्रोग्रामनि में इहो ॿुधायो आहे त बाबा असां हुज़ूर जा गुस्ताख न आहियूं, असां मदीने जे मीर जा ग़ुलाम आहियूं। असां आल मुहम्मद, असहाब मुहम्मद, अहल बैत मुहम्मद जा ग़ुलाम आहियूं।
बहरहाल लेबल पे लगला शायद सर्दी जे करे अहां वाता आवाज सर्दी में खड़ी थी वई आहे खास करे जोर वर तो सर्दी है जेके जेके मदीने जे मीर जा हकीकी गुलाम ऐं आशिक वेठा हिन ब आवाज बुलंद दिल जी मोहब्बत सा ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात अतहर ते दुरूद व सलाम जो नजरानो पेश कियो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद-ए-एहतराम उलमाए किराम, अज़ीज़ वक़ार साथियों, मुझा मुहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, तमाम ऐसा जो है करौंडी शहर के अंदर सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन्वान सा हिन अज़ीम शान इज्तिमा में हिन सर्दी के मौसम में हिन ईदगाह के अंदर हिन कुरान की महफिल में महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने की नीयत से गल थियो हूं। दुआ है अल्लाह तबारक व तआला तव्हां असां जी हिन हाज़िरी के मंजूर व मक़बूल फरमाए। सर्दी भी तमाम घनी है, मौके पे सफर करणो है। सर्दी जो लिहाज कंदे थोड़ी देर में पंहिंजे बयान के इंशाअल्लाह उकलाया तो अबा मोहब्बत सां वेठा हो, कड़ा कड़ा मोहब्बत सां वेठा हो। एक दफो का आवाज तकबीर, नारे तकबीर। दुनिया जा है लखे करोड़े अरबे बारड़ा आया, हजरत आदम खां वठी दुनिया फानी थियण ताईं ॿारनि जो सिलसिलो ईंदो रहंदो। माउ जे पेट मां ॿार नंढो ईंदो आहे, पोइ जवान थींदो आहे, पोइ नसीब में हूंदो आहे, ज़िंदगी हूंदी आहे त अच्छा वार बि पवंदा आहिनि। हल बाबा अगले जहान ॾे अल्लाह तबारक व तआला जो पंहिंजो कानून आहे, लेकिन मुंहिंजे साईं जी अम्मड़ जे पेट में जेका ज़िंदगी ही उहा भी सब खां आला है। मुंहिंजे साईं जी बचपन भी सब खां आला है, मुंहिंजे साईं जी जवानी भी सब खां आला है। रब जो महबूब हो, रब जो दिलबर हो, सवा लख नबीयन जो सरदार हो। बहरहाल तवज्जो सा करौंडियारो हिकु जुमलो सोन जे पानी सा लिखण जड़ो मुतवज्जो सा बयान बुधजो ऐं हे अॼु जो सॼो बयान उन्हनि खे ॿुधाइजो जेके चवनि था त हे देवबंदी, हे मुवहिद, हे वहाबी मिठड़े मोहम्मद करीम जा गुस्ताख आहिनि। हे सॼो बयान अॼु उन्हनि जे लाइ थो कयां, उहो मुंहिंजो बयान ॿुधनि, पोइ पंहिंजे दिलि ते हथ रखी फ़ैसिलो कनि त हे देवबंदी हुज़ूर जा गुस्ताख आहिनि या मदीने जे मीर जा ग़ुलाम आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा, रब जा सवा लख नबी आया। सुभान अल्लाह में सुस्ती न थियण खपे, मोहब्बत सां चवंदा हलो सुभान अल्लाह। रब जा सवा लख नबी आया, हजरत आदम सफीउल्लाह भी आयो, हजरत नूह नजीउल्लाह भी आयो, हजरत इब्राहीम खलीलुल्लाह भी आयो, हजरत इस्माईल ज़बीहुल्लाह भी आयो, हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह भी आयो, हजरत ज़करिया, हजरत यहया, हजरत शैस, हजरत याकूब भी आया, हजरत मूसा कलीमुल्लाह भी आयो, हजरत ईसा रूहुल्लाह भी आयो। सबका आखिर में नबीयन जो सरदार नबी, रसूलन जो बगदार नबी, कायनात जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबीयन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंद बाला कदर रहमत जो समंदर, आमिना जो लाल आयो। मां अर्ज़ कयो पार ना खोरी खुदा जो कसम, मुझे साईं जी विलादत का पहला अम्मद जे पैर वाली जिंदगी भी आला। अम्मा आमिना सैन फरमाए थी, मुझे बचड़ो मुझे पेट में हो जनाब अब्दुल्ला, मुझे साईं जो बाबू हिन फानी जहान के चले गए। अम्मा आमिना सैन फरमाए थी, मुझे सजो जिस्म खुशबू सा अल्लाहु अकबर कबीरा, मुश्क़े अंबर सा मुअत्तर थी वियो। निहारे जनाब अब्दुल मुतल्लब बेजी नूह
अम्मा आमिना के घुरायो ओ आमिना तो जो मुर्स को निहारा चाहे फानी जहान के चले गया आमिना ये कबील हुआ मां बनु हाशिम जो सरदार रहा कहबे जी निगरानी मुझे जिम्मेया आमिना तू बने जिस्म के अलग के खुशबू जो है तो जो जिस्म खुशबू सा मुअत्तल लगे हुआ आमिना है कबीले वाला छाछ बना खानदान वाला छाछ बना ताजो है जो मुर्स गया इनके बड़ी खुशी है मेरे कपड़े पे बने खुशबू हनी थी घुमे इधर जनाब अब्दुल मुतल्लब है सजा अम्मा आमिना के अक्ल हजारों कतार नीर की क्या हजारों कतार ओढ़ा रही क्या जे बाबा बाबा ने मुर्स का पोछो तेरे खुशबू नहीं लगाई ओ बाबा मां कोई मुश्क अंबर नहीं हो अजरे का मुझे दे दे मुझे तगड़े घर में हो बचड़ो आया मां आमिना जो सुने जिस्म खुशबू सा मोहब्बत कर जीवा अम्मा आमिना साहब फरमाई थी मक्के की शदीद गर्मी होनी है अजरे मां घर का बाहर निकलनी है जदीद गर्मी जो आलम होने हो आसमान पे एक झड़ के टुकड़े टकरा के टुकड़े वची गए मां आमिना ने मथा शावो करे हलदो हो अम्मा आमिना साहब फरमाई थी मक्के की पथरीली जमीन ही अजरे मां बाहर जमीन पे निकलनी है जे को सख्त पत्थर मां आमिना ने पैर में हेठा जीवी हो वो पत्थर कपह का नहीं नरम कर जीवी हो अम्मा आमिना साहब फरमाई थी जरे मां खूह का पानी भरनी दी है खूह जो पानी तरे में होने हो जरे मां खूह के किनारे पे पहुंचनी है तरे वाले पानी किनारे पे अची करे मां आमिना जो इस्तकबाल करते हो अम्मा आमिना साहब फरमाई थी बहरहाल बिनी जहान के सरदार की विलादत थी छा मंजरा सजो घर खुशबू सा मोहतर थी हुआ सजो महलो खुशबू सा मोहतर थी हुआ सजो टक्को खुशबू सा मोहतर थी हुआ अम्मा आमिना साहब फरमाई थी जरे मुझे बच्चे की विलादत थी मोनो सजो घर नूर सा भर जी में हो जे करे उगाही में सुई पई हुजे उहा सुई बिना आमिना के नजर पई अचे तो चवण वाले चयो न वो आए जिनके आने की जमाने को जरूरत थी अब हुजूर जा आशिक बैठा हो मोहब्बत से तो सुभान अल्लाह मजो मजो ने आशिक जी सुभान अल्लाह बुझा दो है वो आए जिनके आने की जमाने को जरूरत थी वो आए जिनके आमद के लिए बेचैन फिक्रत थी वो आए नगमे दाऊद में जिनका तराना था वो आए गिरिए याकूब में जिनका फसाना था वो आए जिनकी खातिर मुज़्तरब थी वादिए बदहा वो आए जिनके कदमों के लिए काबा तरसता था वो आए जिनको अपने गोद की खिलवत में पाला था वो आए जिनके तन से अर्श आज़म पर उजाला था मुझे साईं जो केर मुकाबलो न को जायो न क़यामत जी सुबह साईं जमनो मुझे साईं अञा विलादत न थी ही मुझे साईं जो बाबो हिन फ़ानी जहान के छॾे विलादत जे 6 साल अम्मा बे हिन फ़ानी जहान के छॾे आम तौर ते को ॿार हूंदो आहे उनजो अबो अमर फोत थी वञे बचपन में माण्हू चवंदा आहिनि यतीम थी वियो हे छोरो थी वियो हाणे इनजी केरु देखभाल कंदो केरु तरबियत कंदो केरु हिनखे लिखाईंदो केरु हिनखे पढ़ाईंदो केरु हिनजी तरबियत कंदो केरु हिनजी किफ़ालत कंदो अल्लाहु अकबर कबीरा रब जो दुनिया वारो इहो तव्हांजो ज़हन आहे मां बजे महबूब यतीम जी ॾिसो त कीअं थो तव्हांखे परवरिश करे ॾेखारियो चओ त सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं 64 साल की उम्र में अल्लाह
आमिना सायण बिफानी जहान खे छॾे वई मुझे साईं जी किफ़ालत मुझे साईं जे ॾाॾे जनाब अब्दुल मुतल्लिब करण फरमाई जनाब अब्दुल मुतल्लिब बनो हाशिम जो सरदार बनो तमीम बनो अली कबीले जो सरदार ताज जनाब अब्दुल मुतल्लिब जे मथे ते आ काबतुल्लाह जी किफ़ालत जनाब अब्दुल मुतल्लिब जे हवाले आ हाजत के पानी पिया जनाब अब्दुल मुतल्लिब जे हवाले आ काफिला मक्के इकट्ठा मुलाकात जनाब अब्दुल मुतल्लिब जे हवाले है काफिला जने था रुखसत कर जनाब अब्दुल मुतल्लिब जे हवाले आ वने रोवा वने तवदबोहा के खान नवाब सरदार के जुर्म ना है जो जनाब अब्दुल मुतल्लिब जे सामो भी करे कुछ गाल है सहे वे कलाम करे सके तो करो ये जा गयो मुसलमानों वो जो सैयदीर अब्बो भी जहान को छड़े अम्बर भी जहान को छड़े वही जनाब अब्दुल मुतल्लिब पेजे तख्त में बैठो महफिल लगला बड़ा बड़ा खान नवाब सरदार बैठा रहे के तख्त में मेहरनी जुर्रत भी कौन है मिनी जहान को सरदार जनाब महफिल में दाखिल थे जनाब अब्दुल मुतल्लिब थी बैठो पेजे यतीम पोते जो इस्तकबाल करी पेजे सीने सा लगाई पेजे यतीम पोते छोड़ गई उनके पेजे तख्त में बिहारी गरीब महफिल में शुरू थी वो जने थोड़ी देर गुजरी मोदो साईं बजने लगो जनाब अब्दुल मुतल्लिब थी बिहारी मोदे साईं के रुखसत गई जने मोदो साईं महफिल का जुदा थी वो बाहर निकली वो जनाब अब्दुल मुतल्लिब को पेजे तख्त में बैठो मैं पूछने वाले पूछा गई ए अब्दुल मुतल्लिब बड़ा बड़ा खान मौजूद है सरदार मौजूद है भोपाल मौजूद है ओ अब्दुल मुतल्लिब के जुर्रत ना है मुझे तख्त पे जी करे हुए है तुझे 6 साल जो यतीम बचड़ो तुझे पोचड़ो जने महफिल में थे वो भी करे पेजे यतीम पोटे दोस्त इकबाल ठो करे उनके पेजे तख्त पे तो बिहारे ओ अब्दुल मुतल्लिब जने वजन जो चाहे तू भी करे पेजे बचड़े के रुख तो करे असा के गाल तुम्हें नहीं अचे इनके प्रोटोकॉल की करी जरूरत आ जनाब अब्दुल मुतल्लिब फरमाए ओ दुनिया वाले बुढ़ो सवाल करने वाले बुढ़ो मां पंहिंजे बच्चे जी बिलादत वाले वक्त में ॾिठो मां पंहिंजे बच्चे जी अंबर जी चुनाई वक्त सबर और तहम्मुल में ॾिठो ओ दुनिया वाले बुढ़ो मां पंहिंजे हिन बचड़े जे चेहरे जो नूर में ॾिठो मां अब्दुल मुतल्लिब को कमठो करे मुझे बचड़े जे चेहरे जो इहो नूर सिर्फ इनके चेहरे ताईं महदूद न रहंदो रब जी मदद सां अल्लाह जो हुक्म सां मुझे बचड़े जे चेहरे जो इहो नूर दुनिया जी कुंड कुश खे रोशन करे छॾींदो नारे तकबीर अज़मत मुस्तफा शान मुस्तफा नारे तकबीर ये मुझे साईं जी बचपन ना जनाब अब्दुल मुतल्लिब इहो जवाब ॾिनो मुझो साईं न ॾिनो अॼुकल्ह इहा बीमारी ईंदी आहे कॾहिं कॾहिं अखियुनि जी अखियूं सुजी वेंदियूं आहिनि ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि पाणी पियो हलंदो कारा चश्मा पाई आहियूं कारा चश्मा मथां ॿिए कंहिंखे न लॻे पोइ ॾिसंदो त मुंहुं भरे करे छॾींदो मथां इहो भाई बारिश विछड़े मूंखे मुझो साईं न ॾिनो आहे 6 साल मेरा मुझे साईं जूं अखियूं ख़राब थी पयूं अखियुनि में दर्द आहे अखियुनि मां पाणी थो हले जनाब अब्दुल मुतल्लिब मुझे साईं खे दवा वठी ॾिनी अॼु रुझान आहे असां वटि दवा भी डॉक्टर का वठी ईंदा आहियूं पर कंहिं मौलवी साहब ॾे कंहिं मोहसिन ॾे कंहिं इमाम ॾे कंहिं मुर्शिद वेंदा हुया साईं दुआ बि कयो हाणे अब दुआ जो आहे को पानी पढ़ाए ईंदासीं को तावीज़ लिखाए ईंदासीं का दुआ कराए ईंदासीं हाँ साईं जनाब अब्दुल मुतल्लिब मुझे साईं खे दवा वठी ॾिनी ख्याल आयो बचड़े जी दुआ जो बंदोबस्त कयां बचड़े खे तकलीफ़ है मालूमात की खबर पई फलाणे इलाइके में हिकिड़ो राह थो रहे
वो मंत्र पढ़ दुआ उनके मंत्र पढ़ दे करे अल्लाह साईं बंदन के शफा दी दुआ। बहरहाल पेने बकरे के वठी करे उन राहब दे दरवाजे पे आयो। राहब घर दे अंदर मौजूद आ दर्द आमिना दो लाल ऐ मोदे साईं जो दादो जनाब अब्दुल मुतल्लिब मौजूद आ। जनाब अब्दुल मुतल्लिब दरवाजो खड़कायो, दरवाजो कौन खोलियो? दो दफो दरवाजो खड़काई, दरवाजो कौन खोलियो? त्रो दफो दरवाजो खड़काई। राहब जे थो मां अंदर आराम सा बैठो सुकून सा बैठो। पहिरियों दफो दरवाजो खड़कियो तबे मां कौन चुरुम पड़ो। बे दफो दरवाजो खड़कियो तबे मां पंहिंजी जाइ ते बैठो रहो। जॾहिं टियों दफो दरवाजो खड़कियो मुंहिंजे घर जे अंदर सिलसिलो आयो, वॾी आंधी ऐं वॾो तूफान आयो। मां पुल्लई उथम चंद सेकंड जे अंदर दरवाजे ते पहुतो। दरवाजे खे खोलियो छा ॾिसां हे हसीन जो सरदार साम्हूं बीठो आ। वॾे हसीन जमील ॿार साम्हूं बीठो आ। दिल में ख्याल आयो ओ राहब हे सिलसिलो आम सिलसिलो कोन हो। हे तूफान हीअ आंधी आम तूफान है, आंधी कोन हा। मुंहिंजे दिल में ख्याल आयो ॼण रब जे तरफ़ां हुकुम हो ओ राहब दरवाज़े ते कोई मामूली शख्स कोन्हे, दरवाज़े ते हसीन जो सरदार बीठो आ। ओ राहब जल्दी दरवाज़े ते पहुंची करे इन हसीन जे सरदार जे चेहरे अनवर जी वञी ज़ियारत कर। दरवाजो खोलियुम साईं जे चेहरे जी ज़ियारत थी। मां ज़िंदगीअ में अहिड़ो हसीन बचड़ो मां कोन ॾिठो। ॾिठो नंढड़ो ॿारड़ो आहे, उनजी आङुरी हिकु पोड़े शख़्स जे हथ में आहे। किताबनि में अचे थो त उन जनाब अब्दुल मुतल्लिब जी उमिरि के चवनि था 118 साल हुई, के चवनि था 138 साल हुई। बहरहाल चई मां उन पोड़े खां पुछो कीअं आया हो? चई त मां बनु हाशिम कबीरे जो सरदार हाँ। काबतुल्लाह जी किफ़ालत मुझे हवाले आ, हाजिन जी देखभाल मुझे हवाले आ। मुझे बचड़ो आ बीमार थी पियो आ, मुझे पुट आ अखियूं ख़राब थी पई आहिनि। हिन बचड़े खे वठी आयो आ त कुझु पढ़ेसि। उन राहब जो हे तुंहिंजो पुट आ? जनाब अब्दुल मुतल्लिब जो हा हे मुंहिंजो पुट आ। चई मुंहिंजो ज़हन तो कम करे त हे तुंहिंजो पुट नाहे। पुट न हो पोटो हो न। ठीक ना मुझे पुत्र ठीक ना मुझे ज़हन तो कम करे तो हे तुझो पुत्र नहीं। जनाब अब्दुल मुतल्लिब बच्चो थी मुझे पोटो आ, पोटरा भी पुत्र नहीं जाते होता है। थे मुझे ज़हन भी इहो थो कम करे हे यतीम आ, मुझे ज़हन भी इहो कम थो करे हे यतीम आ। अब्दुल मुतल्लिब ॿुध तुझे हिन बच्चे जो इलाज मूं वटि मौजूद कोन्हे। तुझे हिन बच्चे जो इलाज मूं वटि मौजूद कोन्हे। तागे को जवाब दे डॉक्टर इलाज मौजूद कोन्हे, परेशान थी न हाणे काॾे वञो? को बुज़ुर्ग थे सही हाणे दुआ नथा घुरो था, परेशान थी न दुआ लाइ छो न घुरी? का ॻाल्हि का मुहाड़े अल्लाह से रहम फरमाए। जनाब अब्दुल मुतल्लिब अचो त पोइ हिन जो इलाज कंहिं वटां? अब्दुल मुतल्लिब तुझे हिन बच्चे जो इलाज अल्लाह पाक इन जे पंहिंजे लुआब में रखियो। तो इन बच्चे जो लुआब कढी वातमाई इन जे अखियुनि ते लगाए अल्लाह इनके शफा नसीब करे छॾे। हाँ इहो ई मुंहिंजे साईं जो लुआब हो जेको जनाब सिद्दीक़ अकबर जे कदमनि खे लॻो हो। इहो ई मुंहिंजे साईं जो लुआब हो जेको जनाब अली जुल मुर्तज़ा जे अखियुनि खे लॻो हो। इहो ई मुंहिंजे साईं जो लुआब हो जेको 3 माण्हुनि जी मानी में पियो हो। 300 माण्हू खाई उथिया। मुंहिंजे साईं हिकु दफ़ो गुरड़ी करे पंहिंजी उहा गुरड़ी ज़मज़म जे खूह में विधी। चवंदा आहिनि न ज़मज़म में शफ़ा है। ज़मज़म घणो पीअंदा कयो? हिकिड़ो साथी हो शायद मके जी ॻाल्हि आहे, मके जी ॻाल्हि आहे। डॉक्टर ॾे वियो, डॉक्टर हुनखे चयो तोखे तमामु घणियूं अंदरि बुकी में पथरियूं आहिनि ऐं इन जो इलाज ऑपरेशन आहे। ज़मज़म जो पानी न पीजाए, ज़मज़म जो पानी न पीजाए। हुज़ूर फरमायो इन पानी में शफ़ा है, तू जो पानी न पी।
उसे मां उठियो आयो कावड़ में हरम पाक तो खई गिलास हिकु गिलास ॿियो गिलास टियों गिलास में ज़मज़म जीअं डॉक्टर झले त तीअं मां हिरस सां ज़मज़म पी ॿुधाए पियो नहीं ज़मज़म पी पेट फाटे पियो पेशाब लॻो वयन जो वॉशरूम बुके जूं सभु पथरियूं निकिरी जी वरी ओ कलाक जी गाल जी वरी डॉक्टर ने मोटी उठ मां ॿीहर अल्ट्रासाउंड की पयो घुमाए पियो मशीन जी वरी हुन अल्ट्रासाउंड के ॾिसे वरी हिनखे घुमाए चइबो ने त तूं हेॾियूं पथरियूं पियो तूं पथरियूं करे वयो कि तूं बोले ज़मज़म न पी मां ज़मज़म पी आयो हां हीअ उन जी बरकत मुझे साईं पंहिंजी ओभर ज़मज़म जे खूह में विधी के पुछण वारे पुछो साईं इहा ॻाल्हि सम्झ में न आई मुझे साईं जो मुंहिंजा सहाबी हो तव्हां मुंहिंजी ज़ियारत बि कई आहे तव्हां मुंहिंजी ओभर बि पीती आहे क़यामत जी सुबुह ताईं मां मोहम्मद करीम जी उम्मत हलंदी मुंहिंजी ज़ियारत न करे सघंदी पर हीअ मां उन जे लाइ तयारी थो कयां त मां मोहम्मद करीम जी ओभर क़यामत जी सुबुह ताईं मुंहिंजी उम्मत पीअंदी रहे शान मुस्तफा अज़मत मुस्तफा सीरत मुस्तफा नारे तकबीर अभी बस लेबल लगाए छड़ियो तू हे वहाबी हुजूर जा मुनकर बेअदब बाबा नायो गुस्ताख तू वडे में वडो गुस्ताख वहाबी खुदा जी का मार कोई अबे चवना है एक गार लहे दी गार चढ़े अब छो सा मुनकर हो तो हुजूर जे मिलाद खे नथो मने अब मिलाद माना विलादत अब ता चौथा तो हुजूर से जायो केड़ा केड़ा चौथा अब हुजूर जी विलादत थी आ ना अब असा विलादत के मन्यो था जे भी तू तो हुजूर नूर आ वरी मिलाद आ जुलूस भी तू तो कटे नूर चइबो आहे जी विलादत न थिए जो अब्बो न हुजे अमड़ न हुजे औलाद न हुजे घरवारियूं न हुजन बच्चा बार न हुजन न खाए न पिए न सुम्हे बशर चइबो आहे जो अब्बो भी हुजे अमड़ भी हुजे जेजी घरवारी भी हुजे जेजी औलाद भी हुजे जेको खाए भी जेको पिए भी जेको सुम्हे भी अब मुझे साईं जो अब्बो हुयो न ॻाल्हाईंदा हलो मुझे साईं जो अब्बो हुयो न मुझे साईं जी अमड़ हुई न मुझे साईं जो घरवारो हुयो न मुझे साईं की औलाद हुई न मुझे साईं खाधो भी हो मुझे साईं पीतो भी हो मुझे साईं आराम भी कंदो हो कीअं थो चए भलियो बाकी या खुशी ना है जो मथन ते हुजूर जी सुन्नत पटको होजे चेहरे ते हुजूर जी सुन्नत दाढ़ी होजे ऐं रोडन ते निकरी सा नाच बारहा चयो बारहा बनन प्रोग्रामन में त बुधो जेरे को पुलिस वारो आ जिस्म ते पुलिस जी वर्दी आ को आर्मी जो मुलाजिम आ जिस्म ते आर्मी जी वर्दी आ को के आला इदारे जो को नौकर आ उनके उहा वर्दी आ जेकर पुलिस वारो पंहिंजी वर्दी सा गद्दारी करे उनजा खून लाखा बीना उनके जेल के हवाले कयो वेंदो फौजी पंहिंजी वर्दी सा गद्दारी करे उनजा खून लाखा बीना उनके जेल के हवाले कयो वेंदो करूंडी वारो तवज्जो खे जेकर को आला इदारे जो अफसर पंहिंजे इदारे सा करप्शन करे गद्दारी करे उनके जेल के हवाले कयो वेंदो ॿुधो असां जो बंदी जो अक़ीदो ईमान आ ओ पक्को मदीने जे नूर जी सुन्नत आ दाढ़ी हुजूर जी सुन्नत आ असां हिन पक्के खे इन दाढ़ी खे हुजूर जी बंदी का समझो ॿुधो मुसलमानो जेकर हिन बंदी जी मज़ाक न उॾाया रब मोहम्मद जो कसम क़यामत जे ॾिहाड़े रब तव्हां खे चाचक जे हवाले करे छॾे नारे तकबीर शान मुस्तफा उलमाए हक उलमाए देवबंद हिकिड़ो बुजुर्ग चइबो सही अॻे माइन खे छॾींदा हुआसीं त अब नचो न डांस नचो माइन खे सम्झाईंदा हुआसीं कि हाणे काॾे वञूं मौलवी था नचनि हाणे काॾे वञूं मौलवी था नचनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन हिकिड़े घर में हुई शादी अब शादी समझो था सर्दी मौसम आहे नौजवान हिम्मत कयो था जवान थियो सही आहे न हुजूर जी उम्मत वधे हा न नौजवान ॾाढो ख़ुशि था थियनि ॻाल्हि अब तव्हांजे वालिदनि खे बि चवंदो भाउ पंहिंजे बच्चनि जी शादी करायो जवानी गुनाहनि खां बि बची वेंदा इंशाअल्लाह अॼुकल्ह मोबाइल आहे मोबाइल कम लाहे छॾे ख़ुदा जो कसम पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी पंहिंजे किताब में लिखियो आहे त क़यामत जे ॾिहाड़े करोड़ा माण्हू हिन मोबाइल जे करे रब जहन्नम माणे छॾींदो
बहरहाल जे घर में शादी ही सहेलियूं पहले बैठी हो जने जो घोट आयो कुआर जे कमरे में वियो तो सहेली ने बे के जो ने घोट तो कुराड़ो अबा हे घोट तो गलायो अबा घोट तो कुराड़ो तुझे घोट जो बुधो दे बाहर मुझी गिला थी हले कनन दे आवाज पोतस खट दे उठी बिदो बड़ा बुल्ल दिने देखारे के मा जवान हां टाइट हां मा पोड़ो ना हां बुल्ल दिनो तो सहेली के बेके चवण लगियो हे कुराड़ो बे चलियो हां जो 12 रबी अव्वल ते पटका पाए बाहर न चऊं त मानो सियाणो चऊं तहां के अर्ज तो क्या गुजारिश तो क्या दाढ़ी रखो खुदा जो कसम मिलता है दाढ़ी रखने जगह क़यामत जे दिहाड़े हुजूर की शफाअत नसीब अब जो इरादो तो क्यों अब दाढ़ी रखबे ना इंशाअल्लाह दाढ़ी रखबे ना इंशाअल्लाह अल्लाह से जज़ाए खैर बाकी बाप इहो अर्ज कित असा हुजूर की विलादत के मनी ना हो ऐसा जो अकीदो ईमान आ जह मुसलमान खे मदीने जे मीर की विलादत की खुशी ना है तवज्जो करो करूंडी वालो उन्हें जो उधार दे जाए हो जेके चलता वहां भूखे हुजूर के विलादत की खुशी ना है ए लफ्ज़ के दिल की पराई पे लिखो ए जो बंदे जो अकीद व ईमान आ जय मुसलमान खे मदीने जे मीर के विलादत की खुशी ना है यो मुसलमान ही ना है और जुमला चाहिए हां दादा इत्तेफाक क्यों था जो दे के हुजूर के विलादत की खुशी ना है यो हो मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है सर्दी वधी भैया काफी उलमा इकराम में चीवे हैं काफी टाइम में बस मैं खत्म तो क्या मोहब्बत सा जो सुभान अल्लाह मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है अब एडी थदे ना है ये ना चो सुभान अल्लाह हुजूर जा आशिक हुजूर मोहब्बत आखिर नहीं जो सुभान अल्लाह मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है कुव्वत इश्क से हर पस्त को काला कर दे कुव्वत इश्क से हर पस्त को काला कर दे दहर दे इसमें मोहम्मद से उजाला कर दे जनाब अब्दुल मुतल्लब चैठो मां मक्के मां हबशे जे राय के आयो हबशे में नो इनकलाब आयल हो नो शहंशाह शाह ए बादशाह मूसा गद मक्के जो बरे काफले गद हो जरे मां उन हबशे जे दारुल खिलाफत में गोतो उन बादशाह जी नजर जरे मुंदे पई ओ बादशाह शहंशाह तख्ते ता उठी बीठो मुझो इस्तकबाल की मुके पंजे सीने सा लगाई खैराफियत था पो मुके पंजे तख्त पे बिहारी सलाम दुआ का मु पूछने लगो केरा काठा आयो नालो छा थई कबीले के हो थई मौन के बुलायो मक्के जी सरजमीन का आए हो बनो हाशिम कबीले जो सरदार हा काबतुल्लाह की देख हाल को दे हला लिया अल्लाहु अकबर कबीरा तेरे सजो हाल हाल उन बादशाह तुझो जनाब अब्दुल मुतल्लब के चवण लगो ए अब्दुल मुतल्लब तुझे को हाल हाल बुधाया मुझे इल्म के मुताबिक मुझे मालूमात के मुताबिक मुझे किताब के मुताबिक तुझे खानदान में कोई हो बच्चों असलो या बच्चों अची चुको जी विलादत खापे हुआ उन जो अब्बो है जहान के छेवी हो उन जी विलादत के 6 साल उन जी अम्मल जहान के छेवी उन जो नालो मोहम्मद हुंदो अल्लाहु अकबर कबीरा जनाब अब्दुल मुतल्लब चो ओ शहंशाह तू जो गालो बिल्कुल सही है ओड़ो बच्चों मुझे खानदान में जी चुको विलादत खापे हुआ उन जो बाबू अब्दुल्ला जहान के छेवी विलादत के 6 साल 2 साल उनकी अम्मा इरफानी जहान के छले गई उन जो नाले में मोहम्मद रखो अल्लाहु अकबर कबीरा वो शहंशाह चलने लगे ओ अब्दुल मुतल्लब काश मौन
वक्त ताईं जीरो होला उन वक्त ताईं जिंदा होला जरे यतीम जे मथे ते खत्म नबूवत जो ताज सजायो वीरो जरे यतीम जे रस्ते में कंडा बिछाया वीरा जरे जे मथा पथराव के वीरो ओ अब्दुल मुतल्लब जरे रखे मक्के का हिजरत करने में मजबूर क्यों वीरो जरे ये तुझो पोटो मदीने के यसरत के बजो दारुल खिलाफत बढ़ाई दो ओ अब्दुल मुतल्लब काश मान वक्त ताईं जिंदा हो जा जरे तुझे यतीम बच्चे की शान के महल्ला ने मानते हुकूमत होगी ओ अब्दुल मुतल्लब काश मान वक्त ताईं जिंदा हो जा जरे बड़ा बड़ा सरदार भोपाल खान नवाब तुझे बच्चे के कदम में झुकदा ओ अब्दुल मुतल्लब काश मान वक्त ताईं जिंदा हो जा जरे तुझे बच्चे के रब जमीन उनखा आसमान ते घुराई दो रब फर्शन खा अरशन ते घुराई दो ऐ हर आसमान ते फरिश्ता कतार उठाए तुझे पोते जो इस्तकबाल करना अल्लाह अकबर अब्दुल मुतल्लब काश मान वक्त ताईं जिंदा हो जा असा जो अकीद और ईमान आ रब अपने महबूब के फरमायो लौला लमा खलक़तुल अफलाक मुझे महबूब जो कहते कि नखल क्या हां मा अल्लाह जमीन ने आसमान के भी नखल क्या हां मुझे महबूब तो कि नखल क्या हां मा अल्लाह सूरज चंद्र तारन के नखल क्या हां मुझे महबूब तो कि नखल क्या हां मा अल्लाह समुद्र दरिया के नखल क्या हां मुझे महबूब तो कि नखल क्या हां मा अल्लाह जानवर परिंदन पक्षी ने परिंदन के नखल क्या हां मुझे महबूब तो कि नखल क्या हां मा अल्लाह इंसान जिन्न फरिश्तन के नखल क्या हां मुझे महबूब तो कि नखल क्या हां मा अल्लाह बजे अर्श के भी नखल क्या तब वो चौन दे ना अब मोहब्बत से बैठाओ तवज्जो है जवा सबसे पहले मशीयत के अनवार से आखिरी जुमला है बेफायदे मोहब्बत से दो सुभान अल्लाह आखिर में जो सुभान अल्लाह सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानिया बस में कोनों मकान को सजाया गया हशर का घर मुझे किसलिए होगी मेरे आका है वो मेरे मौला है वो जिनके कदमों में जन्नत बिछाई गई जिनके हाथों से कोसर लुटाया गया अल्लाह अकबर अब्दुल मुतल्लब काश मां उन वक्त ताईं जिंदा हो जा जॾहिं तुंहिंजो बच्चो नबूवत जो ऐलान करे मां तुंहिंजे बच्चनि जे हथनि ते बैयत करे उन जी ग़ुलामी खे क़बूल कयां लेकिन किताबनि में अचे थो त उहो शहनशाह मुंहिंजे साईं जी नबूवत जे ऐलान खां पहिरियां जहान खे छॾे वियो पोइ उन जी जॻह ते जेको ॿियो शहनशाह बादशाह आयो जॾहिं उनखे ख़बर पई त इहो उहो ई मुहम्मद रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहो उहो ई मुहम्मद रसूलुल्लाह जंहिं मुंहिंजे वॾे शहनशाह ॻाल्हियूं कयूं हुयूं त इहो अल्लाह जो आख़िरी नबी आहे किताबनि में लिखियल आहे अल्लाह जो महबूब नबी आहे त उन देर न कई आयो मुंहिंजे साईं जे साम्हूं गोॾा भॻई मुंहिंजे साईं जे हथनि ते बैयत करे मदीने जे मीर जी ग़ुलामी खे तस्लीम करे छॾी हे मुझे साईं बचपन जा वाक़िया थे हाँ साईं हे बचपन में मुझे साईं जी आला हुई खुदा जो आखिरी गाल बयान क्या बा या दुआ घुरा अब बयान क्या दुआ घुरा बयान क्या मुझो साईं आरामिया अरब जे हिक कबीले जो नजूमी मक्के जी सरजमीन ते आयो मुझो साईं निंड पे आरामिया मुझे साईं जा कदम मुबारक ज़ाहिर हैं कदम मुबारक जो तिरियो ज़ाहिर हैं उन नजूमी जी
नजर जरे मुझे साईं जे कदमन ते पई तुरंदे पई उम्र 6 साल है या 7 साल है चवण लॻो है के जो बच्चो है के जो पुटा बुधायो जनाब अब्दुल्ला जो फर्जंदा वो जहान के छड़े हुआ अब्दुल मुतल्लब जो पोठो हुआ अब्दुल मुतल्लब की खिदमत में आयो अब्दुल मुतल्लब है तो जो बच्चो जी हाँ वो जो बच्चो जी अब्दुल मुतल्लब तुझे बच्चे जे तिरंगे जे लकीर उनका निशान है ये निशान हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जे कदमन सा मिलन था अल्लाहु अकबर कबीरा जनाब इब्राहिम खलीलुल्लाह रब जे घर काबतुल्लाह जी तमीर थो करे कदम मुबारक एक पत्थर ते लगल है मथे बल जी जरूरत थी थे रब जे हुक्म सा पत्थर हवा में उड़ाने थो लहर की जरूरत थी थे रब जे हुक्म सा पत्थर जमीन ते लहे थे काबतुल्लाह की तमीर मुकम्मल थी जनाब इब्राहिम खलीलुल्लाह जा कदम मुबारक जा निशान उन पत्थर पे ठही गया जेको पत्थर इन वक्त ताईं मकाम इब्राहिम वट मौजूदा अल्लाहु अकबर कबीरा जे अब्दुल मुतल्लब तुझे बच्चे जे कदमन जा निशान है जनाब इब्राहिम खलीलुल्लाह जे कदमन सा मिलन था जे मुझे कथो करे 4000 साल पहला हजरत इब्राहिम रब जो घर का बोता मीर क्यों हो अज 4000 साल पे उन इब्राहिम खलीलुल्लाह जो प्यार कयल रब जे घर काबतुल्लाह के आबाद करण वारो मुहम्मदुर रसूलुल्लाह पहुंची चुको ए बचपन जो गाले के था चो दसा हुजूर जा मुखालिफ जे हुजूर जी बचपन एडी आला हुई उन हुजूर जी जवानी केडी आला हुई सहाबा जी महफिल हिकड़े शख्स अर्ज कयो ए मौजा साईं तहांजी अम्मड़ फरमाईंदी ही अम्मा आमिना फरमाईंदी ही मुझो बच्चो झोली में आरामी थी दो हो अपने बच्चे जी झोली खेलो दी दी हम भाई थी ना बाहर में शहर में बजकल स्कील जा ये चीन काठ जा झूला बुला स्पेशल हिते जकल ये हलंदा कपड़न जा खट में बदी छोरे के चलल थे ओरा खट में लगे ना फ्री खट गाल खत्म सीमा बजे बच्चे जे झूले खेलो दी हम लोने लोने को कम थी दो हो मां कमरे का बाहर दी हम पे जो कमकार छदाए काफी देर का बोझे वापस दी हम मुझे बच्चे जो झूले वो जो लुने दो हो सही ताजी अम्मड़ ये गाल कदी मुझे साईं जो मुझी अम्मड़ सच फरमाई जने मुझी अम्मड़ कमरे का बाहर कब जलाई दी ओ दुनिया वारो रब का फरिश्ता जी करे मां मोहम्मद करीम दे झूले खेले दीदा मुझे साईं जो हाथ परे दी गाला रात पे घूमे हो बाप जे जगह पे आरामी हो रे हम तेरे मुझी नजर चक्र पे पड़ी कमर पे पड़ी बाप जी आंगुर सा नंढड़ो बार हम चंद्र के ही गदो हम रब जे हुक्म सा मुझे आंगुर के इशारे पे आसमान में पीठल चंद्र नचदो हो खुदा जो कसम दुनिया वारो ऐसा जो अकीदो ईमान आ मुझे साईं जो मुकाबलो न आहे न क्या बताई को करण वारो बचनो मुझो साईं सब का आला है 1.25 लाख नबी आया मदीने जो मीर 1.25 लाख नबीयन खां बे आला है 1.25 लाख नबी आया नबुव्वत रिसालत महदूद हुई मुझे साईं जी नबुव्वत बिला महदूद हुई रिसालत बिला महदूद हुई क़यामत जो दिहाड़ो थींदो अल्लाहु अकबर कबीरा क़यामत जी सुबह ताईं मुझे साईं जी उम्मत हलंदी रहंदी दुआ थो क्या जेके गालियूं गए हैं अल्लाह तबारक व तआला इन गालियुनि जे मथा अमल करण जी तौफीक नसीब फरमाए माजे को अल्लाह से कबूल फरमाए हाने ब बयान हिक जे साथी मोहब्बत सा बैठायो ये मोहब्बत सा वेहदो इंशाअल्लाह केला कड़ा न वेहंदा हलो कटे जना वींदा कुरान में उनजी मर्जी है भला केड़ा केड़ा मोहब्बत सा वेहंदा इंशाअल्लाह कूड़ो वायदो न कजो कुरान में खिलाफ
अब वेहंदो न इंशाअल्लाह असा जो मौलाना हकानी साहब जन पहुंची वेनो जो ईमान अफरोज बयान थींदो ऐं ॿियो 1 जनवरी खां 5 जनवरी ताईं इंशाअल्लाह कायद सिंध बिरादरी मुकर्रम हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब जी क़यादत में उम्रे जे लाइ मक्के ऐं मदीने जे सफ़र जे लाइ हिकिड़ो काफ़िलो रवानो थो थिए। 2 पैकेज रखिया आहिनि, हिकिड़ो स्टार पैकेज आहे, ॿियो इकोनॉमी पैकेज आहे। इकोनॉमी पैकेज 82,500 रुपया ऐं स्टार पैकेज 1,15,000 रुपया। जेका साथी इन मुबारक सफ़र में कायद सिंध सां गॾु वञणु चाहिनि फिलफोज पर अकाबिर सां राब्तो कनि ऐं लारकाने राब्तो कनि। छो अल्लाह तबारक व तआला असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।